नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में ख़बर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي लॻ ٹنڈو जाम ٿاڻي जे हद जे ॻोठ موسا खटियाण जे रवासिन محمد जुमन शीदी साजन अली ख़ासकेली ऐं ॿियनि مسوڀرڳڙي प्रेस क्लब में पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरीं असांजो موسا खटियाण जे ख़ासकेली बिरादरी सां बाहि जे मसइले ते मामिलो हलंदड़ हो, जंहिंसां موسا खटियाण वारे इलाइक़े में छिकताण वधी वई हुई। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन मामले जो इलाइक़े जे हिकु नेक मर्द वॾेरो फरमान अली खटियाण ॿिन्ही धुरनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु करे असांजो ही निहायत ही गंभीर मसइले खे हल करे हिकु वॾी खून रेज़ी खां इलाइक़े खे बचाए वरितो। हिन चयो त असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं वॾेरे फरमान अली खटियाण जंहिं ज़ाती कोशिशुनि वठे ॿिनि धुरनि जो अहम मसइलो हल करे इंसाफ़ कयो, ॿिन्ही धुरनि खे खीर कंड करे छॾियो आहे। मसलो हल न थिया त खून बि थिए त सघिया, मसला वधी बि सघिया था। इन में बि रईस फरमान खां महिरबानी जो ॿिन्हिनि धुरनि खे मिलाए मिले प्लेटफॉर्म ते फ़ैसिलो कयो त ॿिन्हिनि धुरनि खे खीर खंड करे छॾियो। इन करे असां वरी बि शुक्रगुज़ार आहियूं फरमान मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।